मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब चौथों सबक 11 तवाज़ुन इक्विलिब्रियम। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां सनौरा महर। अॼु जेको टॉपिक असां हिन वीडियो में कवर कंदासीं उहो आहे इक्विलिब्रियम यानी तवाज़ुन। इक्विलिब्रियम जो टॉपिक खे शुरू करण खां पहिरीं उन जी डेफिनेशन खे लिखण खां पहिरीं असां कुझु उन जा मिसाल ॾिसंदासीं ऐं मिसालनि जे ज़रिए सम्झण जी कोशिशि कंदासीं ऐं उन खां बाद में असां उन जी डेफिनेशन लिखूं था। ठीकु आहे। तो सभ खां पहिरीं मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़ो ही बॉक्स आहे ऐं इन बॉक्स ते सॼे पासे खां हिकिड़ो फोर्स लॻे थो ऐं उन फोर्स जो जेको मैग्नीट्यूड आहे उहो आहे 10 न्यूटन। ऐं उन खां बाद में साॻे नमूने सां खॿे पासे ते बि हिकु फोर्स लॻे थो ऐं इत्तेफ़ाक़ सां उन फोर्स जो बि जेको मैग्नीट्यूड आहे उहो 10 न्यूटन आहे। उन खां बाद में ॾिसो प्यारा ॿारो, त अगरि ही जेकॾहिं बॉक्स आहे त लाज़मी हिन बॉक्स में कुझु न कुझु वेट हूंदो, कुझु न कुझु वज़न हूंदो। अगरि हिन जी वज़न जी ॻाल्हि कयूं त वज़न किथे हूंदो आहे, हमेशह उहो असांखे डाउनवर्ड डायरेक्शन में मिलंदो आहे, यानी हेठि तरफ़ लॻंदो आहे। ठीकु आहे। सो हिते बि जेको आहे उहो वज़न जेको आहे हेठि तरफ़ लॻंदो। अगरि वज़न जी ॻाल्हि कयूं त वज़न बि छा हूंदो आहे, उहो बि हिकु क़िस्म जो फोर्स हूंदो आहे। तो असां चई सघूं था त वज़न बि छा आहे, फोर्स आहे। ऐं उहो बि फोर्स आहे। मिसाल जे तौर ते हिन जो जेको वज़न आहे उहो आहे 50 न्यूटन, यानी असां हिन खे बि फोर्स जो नालो ॾिनोसीं। हीउ थियो असांजो फोर्स 3। जीअं असां पढ़ी आया आहियूं त जेकॾहिं वज़न हेठि तरफ़ लॻंदो आहे त उन जे रिएक्शन में ओतिरो ई फोर्स वरी असांजो उन जे मथे तरफ़ लॻंदो आहे, अपोज़िट साइड। ठीकु आहे। त उहो केतिरो हूंदो, उहो बि असांजे हिन वज़न जेतिरो हूंदो, यानी 50 न्यूटन। ठीकु आहे प्यारा ॿारो। त उन खां बाद में तव्हां मूंखे ॿुधायो त छा ही जेको जिस्म आहे, ही जेको बॉक्स आहे, उहो हिन पॉइंट तां मूव कंदो, सॼी तरफ़ या खॿे तरफ़ या मथे या हेठि? तव्हां सही सोचो हूंदो त ही असांजो जेको बॉक्स आहे उहो बिल्कुलु बि रेस्ट में हूंदो। ठीकु आहे। उहो कंहिं बि क़िस्म जी का मूवमेंट न कंदो। छाजे करे न कंदो? छो त ॾिसो प्यारा ॿारो, हेॾां जेको सॼे पासे ॾांहुं जेको फोर्स लॻे थो उहो ऐं खॿे पासे वारो जेको फोर्स आहे, उन ॿिन्ही जो मैग्नीट्यूड जेको आहे छा आहे, बराबरि आहे। ऐं उन ॿिन्ही जी जेका डायरेक्शन आहे हिक ॿिए जे अपोज़िट आहे। ऐं जॾहिं मैग्नीट्यूड बराबरि हुजे ऐं डायरेक्शन अपोज़िट हुजे त इहे फोर्स पाण में हिक ॿिए खे कैंसिल आउट कंदा। उन खां बाद में अगरि जेकॾहिं असां वेट वारे फोर्स जी ॻाल्हि कयूं त वेट डाउनवर्ड लॻे थो 50 न्यूटन, ऐं उन खां पोइ उन जी अपोज़िट उन जो रिएक्शन फोर्स लॻे थो, यानी उन जो अपोज़िट फोर्स। ठीकु आहे। उहो घणो आहे, उहो बि 50 न्यूटन आहे। यानी इन ॿिन्ही जो मैग्नीट्यूड बि जेको आहे उहो छा आहे, बराबरि आहे। त इहे ॿई फोर्स बि पाण में हिक ॿिए खे कैंसिल आउट कंदा। इन जो मतिलबु इहो थियो त जेको हिते नेट फोर्स हिन ऑब्जेक्ट ते लॻे थो उहो छा आहे, उहो 0 आहे। यानी फोर्स 1, फोर्स 2, फोर्स 3, फोर्स 4, इन सभिनी जो जेको रिज़ल्ट आहे उहो छा आहे, उहो 0 आहे। इन जे करे बॉडी छा में आहे, रेस्ट में आहे। त असां हिते की पॉइंट इन जो लिखी सघूं था त हिते बॉडी जेका आहे उहा छा में आहे, रेस्ट में आहे। उन खां बाद में हिन फोर्सिस जो जेको सम आहे, यानी नेट फोर्स आहे, उहो हिन बॉडी ते छा थो लॻे, 0 थो लॻे। यानी नेट फोर्स इज़ 0। ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो, जीअं त असांखे ख़बर आहे अकॉर्डिंग टू न्यूटन जे सेकंड लॉ मुताबिक़ जेकॾहिं कंहिं बि जिस्म ते जेको फोर्स हुजे उहो अगरि जेकॾहिं 0 आहे त उन जिस्म में एक्सेलरेशन बि छा हूंदी, 0 हूंदी। ठीकु आहे। यानी इहा असां पढ़ी आयासीं त फोर्स जो जेको डायरेक्ट ताल्लुक आहे उहो कंहिंसां, एक्सेलरेशन सां। यानी फोर्स 0 त एक्सेलरेशन 0। अगरि जेकॾहिं कंहिं बॉडीअ में एक्सेलरेशन 0 त फोर्स बि 0। ठीकु आहे। ही असां कुझु की पॉइंट्स हिन जो सम्झूंसीं। उन खां बाद में ॿिए एग्ज़ाम्पल ते था हलूं। मिसाल जे तौर ते मूं वटि हिकिड़ो ही ट्यूब आहे। ठीकु आहे। ही शीशे जो हिकिड़ो ट्यूब आहे ऐं इन शीशे जो ट्यूब में मां को घाटो लिक्विड हिन में जेको आहे फिल कयो आहे। मिसाल जे तौर ते का डीज़ल या उन खां पोइ माखी। ठीकु आहे। अहिड़े क़िस्म जो। सो मिसाल जे तौर ते मां चवां थो त मां हिन जेको ट्यूब में मां माखी फिल करे छॾी आहे हिन पॉइंट ते। उन खां पोइ ही मूं वटि हिकिड़ो स्टील जो बाल आहे जंहिंखे मां हिन में जेको आहे त छॾे ॾिनो आहे। हाणे प्यारा ॿारो हिकिड़ी ॻाल्हि सम्झो त जॾहिं हिन बाल खे मां हितां छॾियो त इन जो मतिलबु इहो थियो त ही बाल जेको आहे उहो हेठि फ्री फॉल मूव थो करे। हाणे फ्री फॉल उन
ऑब्जेक्ट खे चवंदा आहियूं, उन मूवमेंट खे चवंदा आहियूं जॾहिं उन ऑब्जेक्ट ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ग्रेविटी जो फोर्स लॻे। ऐं ग्रेविटी जी जेको फोर्स लॻंदो, यानी उन में छा थींदो त जॾहिं ग्रेविटी जो फोर्स लॻंदो त उन बाल में, उन ऑब्जेक्ट में एक्सलेशन पैदा थींदी। ऐं एक्सलेशन उन बाल में केतिरी हूंदी? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वायर। तो इनखे असां चवंदा आहियूं एक्सलेशन ड्यू टू ग्रेविटी। ऐं जॾहिं सिर्फ़ु उन बाल ते उन ग्रेविटी जो फोर्स लॻे ऐं ग्रेविटी जे करे एक्सलेशन पैदा थिए त उन जिस्म खे, उन बाल खे असां चवंदा आहियूं उहो छा थो करे? फ्री फॉल मूव थो करे। ठीकु आहे। उन खां पोइ जॾहिं ही बाल हिन पॉइंट खां पोइ, यानी हिन स्पेस खां पोइ हिन जॾहिं माखीअ में अंदरि किरंदो त छा थींदो त सभ खां पहिरीं हिन ते जेको आहे उहो वेट अप्लाई थींदो डाउनवर्ड। ठीकु आहे। पहिरियों फोर्स इहो लॻोसि। उन खां पोइ हिन ते जेको ॿियो फोर्स लॻंदो उहो लॻंदो इन वेट जे ऑपोज़िट फ्लूइड फोर्स। ठीकु आहे। हाणे फ्लूइड फोर्स छा आहे? यानी फ्लड फ्रिक्शन। ठीकु आहे। हाणे फ्लूइड फ्रिक्शन जेको हूंदो आहे उहो छा हूंदो आहे त जॾहिं कोई बि जिस्म कंहिं हवा जे कॉन्टेक्ट में मूव कंदो आहे या कंहिं लिक्विड जे कॉन्टेक्ट में मूव कंदो आहे त उन ते उन हवा जो या उन लिक्विड जो जेको रेजिस्टेंस फोर्स लॻंदो आहे उनखे असां चवंदा आहियूं फ्लूइड फ्रिक्शन। ठीकु आहे। फ्लूइड फ्रिक्शन जो मतिलबु इहो न आहे सिर्फ़ु जेको आहे त असांजो ऑब्जेक्ट कंहिं पाणीअ में मूव करे, या इन मतिलबु आहे त माना या त हवा हूंदी या को पाणियाठ हूंदो। जेकॾहिं कोई बि जिस्म उन में मूव करे थो, उन जे अपोज़िट मूव करे थो त उन में छा हूंदो? उन में असांजो फ्लूइड फ्रिक्शन पैदा थींदो। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं असां हिन फ्लूइड फ्रिक्शन ऐं वेट जी ॻाल्हि कयूं त इहे ॿई पाण में हिक जेतिरा अप्लाई थींदा जीअं असांजो वेट ऐं उनजो रिएक्शन। यानी वेट हेठि डाउनवर्ड थो लॻे ऐं फ्लूइड फ्रिक्शन ओतिरो ई हिन बाल ते लॻंदो उन जे मिक़दार जेतिरो, ऐं इहे ॿई पाण में छा थींदा? कैंसल आउट थींदा। हाणे मूंखे इहो ॿुधायो त छा ही जेको स्टील बाल आहे उहो इन माखीअ जे विच में हिते बीह रहंदो? सो कॾहिं बि न। ठीकु आहे। छा थींदो? उहो कांस्टेंट वेलोसिटी सां हेठि मूव कंदो। ठीकु आहे बराबरि। सो अहिड़े नमूने सां हाणे हिते असांखे इहा ख़बर पइजी वई त हिते जेको ही बाल आहे उहो हिन माखीअ जे अंदरि कांस्टेंट वेलोसिटी सां मूव थो करे, यानी हिन में एक्सेलरेशन छा आहे? 0 थी वई। पर मथे जॾहिं बाल हुयो, जॾहिं बाल फ्री फॉल मूव पियो करे उन टाइम उन में एक्सेलरेशन हुई, घणी हुई? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वायर। मतिलबु त उन में छा पई थिए? वेलोसिटी चेंज पई थिए। पर जॾहिं उहो माखीअ जे अंदरि डिप थी वियो त उन टाइम उन में अंदरि जेका वेलोसिटी आहे उहा कांस्टेंट थी वई। जॾहिं वेलोसिटी कांस्टेंट थी वई त उते छा थियो? एक्सेलरेशन 0 थी वई। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो असां हिते चई सघूं था त हीउ जेको ऑब्जेक्ट आहे, हीउ जेको बाल आहे, उहो हिन माखीअ जे अंदरि कहिड़े हिसाब सां मूव कंदो? उहो कंदो कांस्टेंट वेलोसिटी सां। ठीकु आहे। उन खां पोइ हाणे जेकॾहिं असां हिन जे नेट फोर्स जी ॻाल्हि कयूं त नेट फोर्स हिन बाल ते जेको लॻे थो उहो छा आहे? उहो बि 0 आहे, यानी नेट फोर्स 0। उन खां पोइ हाणे जॾहिं नेट फोर्स कंहिं बि ऑब्जेक्ट ते 0 थींदो त असां न्यूटन जो सेकंड लॉ मुताबिक़ छा चवंदासीं त उन में एक्सेलरेशन बि छा आहे? 0 आहे। ठीकु आहे। सो अहिड़े नमूने सां हाणे असां हलूं था वरी टे मिसाल ते। हाणे टे मिसाल में मिसाल जे तौर ते मूं वटि हिकिड़ो ऑब्जेक्ट आहे, यानी डंबिल आहे। ठीकु आहे। अगरि उन ते मां हिन पॉइंट ते उनखे फिक्स कयां, हाणे जॾहिं हिन पॉइंट ते मां हिनखे फिक्स कयो त इन में छा थींदो? बिल्कुलु तव्हां सम्झी विया हूंदव त इन में छा थींदो? फोर्स लॻाइण सां टॉर्क प्रोड्यूस थींदो। ठीकु आहे। सो अगरि जेकॾहिं टॉर्क जे बारे में न आहे ख़बर प्यारा ॿारो त पोयों वीडियो पहिरियों ॾिसो, उन खां बाद में तव्हां जेको आहे त हिन वीडियो ते अचो। छो त जेसिताईं तव्हांखे उहा शइ सम्झ में न ईंदी त हिते हिन जो हीउ कॉन्सेप्ट तव्हांखे सम्झ में न ईंदो। सो हिते मां डिटेल में नथो वञा फर्दर। सो हिते असां हुनजी कुझु बेसिक की पॉइंट्स पढ़ूं था। ठीकु आहे। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं मां हिन सॼे पासे खां फोर्स लॻायां त हिन फोर्स सॼे पासे खां लॻाइण जे सबब जे करे छा थींदो? हिते एंटी क्लॉक वाइज टॉर्क प्रोड्यूस थींदो। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में हिन फिक्स पॉइंट खां वठी हिन पॉइंट ताईं, जंहिं पॉइंट ते मां फोर्स थो लॻायां, इन डिस्टेंस खे असां चवंदा आहियूं मोमेंट आर्म। ऐं हीअ हिकिड़ी मोमेंट आर्म हिते हूंदी ऐं ॿी वरी हिन पासे खां हूंदी। सो मिसाल जे तौर ते जेकॾहिं मां हिन ॿिए पासे खां बि फोर्स लॻायां थो, जंहिंखे मां F2 जो नालो ॾिनो, ऐं हिते फोर्स लॻाइण सां जेको टॉर्क प्रोड्यूस थींदो उहो थींदो वरी क्लॉक वाइज टॉर्क प्रोड्यूस। अगरि जेकॾहिं असां हाणे हिन टॉर्क जी ॻाल्हि कयूं त हिकु पासे खां टॉर्क असांजो हिकु ई जिस्म ते जेको टॉर्क आहे उहो क्लॉक वाइज बि प्रोड्यूस थिए थो ऐं एंटी क्लॉक वाइज बि। हाणे ॿ ई टॉर्क छा कंदा? जेकॾहिं असां हुनजो नेट रिज़ल्ट ॾिसंदासीं त
त नेट जेको रिज़ल्ट असांखे मिलंदो उहो मिलंदो 0, यानी नेट टॉर्क असां वटि छा मिलंदो 0 मिलंदो। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो हाणे हिकिड़ी ॻाल्हि सम्झो प्यारा ॿारो त जॾहिं बि कोई बि फोर्स जंहिं बि बॉडीअ ते अप्लाई थिए उन में लीनियर एक्सेलरेशन प्रोड्यूस कंदो आहे। छा चयो? फोर्स जेको आहे जंहिं बि बॉडी ते अप्लाई थिए उन में छा कंदो आहे लीनियर एक्सेलरेशन प्रोड्यूस। अगरि कंहिं बॉडी ते टॉर्क पियो लॻे, टॉर्क कंहिं बॉडी में हुजे त उन में प्रोड्यूस थींदी आहे वरी एंगुलर एक्सेलरेशन। ठीकु आहे, गोलाई एक्सेलरेशन जेका कंहिं सर्किल में अंदरि मूव करे, सर्किल वांगुरु मूव करे। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां अगरि जेकॾहिं हिते असां वटि नेट फोर्स 0 आहे त लीनियर एक्सेलरेशन 0 आहे। उन खां बाद में जेकॾहिं हिन पॉइंट ते ॾिसूं, असां हिन एग्जाम्पल में ॾिसूं त हिते चवे थो त नेट टॉर्क जॾहिं 0 आहे त छा थींदो, असांजी एंगुलर एक्सेलरेशन बि 0 थींदी। एंगुलर एक्सेलरेशन खे असां अल्फा सां लिखंदा आहियूं, तो अल्फा इज इक्वल टू 0। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो अगरि जेकॾहिं असां हाणे हिन टिन्ही मिसालनि ते गौर कयूं, उन खां बाद में ॾिसो प्यारा ॿारो त जेकॾहिं फोर्स अप्लाई थिए थो कंहिं बि बॉडीअ ते त लीनियर एक्सेलरेशन उन में पैदा थींदी, ऐं जॾहिं टॉर्क लॻे थो, जॾहिं टॉर्क प्रोड्यूस थिए थो त उन में एंगुलर एक्सेलरेशन पैदा थींदी। ऐं हिते हिन केसिस में असां जेकॾहिं ॾिसूं त लीनियर फोर्स 0 त एक्सेलरेशन बि 0, उन खां पोइ नेट टॉर्क 0 त एंगुलर एक्सेलरेशन बि 0। त असां हिते हाणे चई सघूं था प्यारा ॿारो त असां वटि हिननि ऑब्जेक्ट में नेट जेको फोर्स आहे उहो 0 आहे ऐं हिते असांजो नेट टॉर्क 0 आहे। चाहे पोइ असांजी बॉडी रेस्ट में हुजे, चाहे उहा बॉडी असांजी छा में हुजे, मूव करे, पोइ उन स्टेट में असां छा चवंदासीं त उहा बॉडी कहिड़ी स्टेट में आहे, इक्विलिब्रियम स्टेट में आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो अहिड़े नमूने सां हाणे जेकॾहिं असां हुनजी डेफिनेशन खे लिखूं त डेफिनेशन कीअं लिखंदासीं, चवंदासीं इफ द नेट फोर्स or the net torque acting on a body is 0 then it will be in the state of equilibrium। अगर जेकॾहिं कंहिं बि बॉडीअ ते नेट फोर्स या नेट टॉर्क एक्ट करे थो ऐं उहो छा आहे 0 आहे त उहा बॉडी असांजी छा में आहे, इक्विलिब्रियम में आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। त उन खां बाद में अगरि जेकॾहिं हिते असां ॾिसूं त हिते असांजी बॉडी छा में आहे, रेस्ट में आहे। उन खां पोइ त उन खां बाद में हिन असां एग्जाम्पल में ॾिसूं त असांजी बॉडी छा में आहे, कांस्टेंट वेलासिटी में आहे। चाहे बॉडी असांजी रेस्ट में हुजे या चाहे बॉडी असांजी कांस्टेंट वेलासिटी में हुजे, तॾहिं बि असां चवंदासीं छा में आहे, उहा बॉडी असांजी इक्विलिब्रियम में आहे। त हिते असां ॿी बि डेफिनेशन इन खे मद्देनज़र रखी करे लिखी सघूं था। सो असां चई सघूं था और इफ अ बॉडी इज एट रेस्ट और मूव विथ कांस्टेंट वेलासिटी इट इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम। यानी जेकॾहिं का बि बॉडी असांजी या त रेस्ट में आहे या मूव करे थी विथ कांस्टेंट वेलासिटी सां, तॾहिं बि असां चवंदासीं उहा बॉडी छा में आहे, इक्विलिब्रियम में आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में जेकॾहिं असां हिन टिन्ही एग्जाम्पल में ॾिसूं प्यारा ॿारो त उन में असांखे हिकिड़ी शइ वरी कॉमन मिले थी। उहा कहिड़ी? उहा इहा थी मिले त हिते बि एक्सेलरेशन 0, हिते बि एक्सेलरेशन 0 ऐं हिते बि एक्सेलरेशन 0। त असां इहा बि शइ पॉइंट आउट करे सघूं था ऐं वाधारो इन शइ जो बि करे सघूं था त चई सघूं था इन इक्विलिब्रियम बॉडीज़ डू नॉट पॉसेस एक्सेलरेशन। यानी जेकॾहिं का बि बॉडी असांजी जेको आहे त इक्विलिब्रियम कंडीशन में आहे, इक्विलिब्रियम स्टेट में आहे, त उन में छा हूंदी, उन में एक्सेलरेशन न हूंदी। ठीकु आहे प्यारा ॿारो, मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीउ जेको आहे इक्विलिब्रियम जो कॉन्सेप्ट सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। इनशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में असां वरी उन जूं टाइप्स डिस्कस कंदासीं त उन जूं कहिड़ियूं कहिड़ियूं टाइप्स आहिनि। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।